जी नाज़रीन, अॼु असां खैरपुर नाथन शाह जे हिकु अहिड़े घर में मौजूदु आहियूं जिते हिकु तक़रीबन 10 सालनि जी मासूम न्याणी आहे ऐं उहा यतीम आहे। पंहिंजे घर जे चुल्हो ॿारण जे लाइ जतन करे रही आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन खां पुछा कयूं त हू पंहिंजे गुज़र सफ़र लाइ केॾा जतन करे पई। मुंहिंजो नालो ज़ैनब चन्ना आहे ऐं मां 8वीं क्लास पढ़ंदी आहियां। मुंहिंजो अबू वफ़ात करे वियो। हुन खां पोइ मां घर जो चुल्हो मां ॿारींदी आहियां, पापड़ खपाईंदी आहियां, 3 बजे वेंदी आहियां, राति जो मोटी ईंदी आहियां। जेके थींदा आहिनि पोइ पापड़ खपाईंदी आहियां न, 200-300 थींदा आहिनि, हुन मां घर जो गुज़ारो सफ़र कंदा आहियूं। मुंहिंजे अबू खे 6 साल थी विया आहिनि, वफ़ात थी वियो आहे। उन खां पोइ मां पापड़ खपाइण शुरू कया आहिनि। पापड़ शहर में खपाईंदी आहियां। के माण्हू वठंदा आहिनि, के न वठंदा आहिनि, पर वरी यतीम सम्झी सभु वठंदा आहिनि। मां गवर्नमेंट खां मुतालबो थी कयां त मुंहिंजे पढ़ाई जो ख़र्चु खणनि। मुंहिंजी अम्मी बेवा मुंहिंजी पढ़ाई जो ख़र्चु खणनि ऐं मुंहिंजी अम्मी जो पैसा ॾियनि, मदद कनि असांजी। 6 न्याणियूं था में मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे। हीअ न्याणी आहे जेका मुंहिंजो घर जो गाॾो हलाए थी। मुंहिंजी घर में इहा ई आहे, सॼो ॾींहुं कंदी आहे। मां पाण बीमार आहियां, पोइ मिड़े घर जो सफ़र गुज़र चुल्हो ॿरे थो। भाई मुंहिंजी नंढड़ी आहे, स्कूल वेंदी आहे। भाउ नंढड़ो बि अथसि। पोइ मुंहिंजो पापड़ खणी वेंदी आहे, पापड़ खपाए ईंदी आहे, जेको असांजो घर जो चुल्हो ॿरंदो आहे। पापड़ कंदी आहे नंढड़ी, स्कूल बि वेंदी आहे, स्कूल जो ख़र्चु बि कढंदी आहे, घर जो ख़र्चु बि। पोइ इहो असां घर जो चुल्हो ॿारींदा आहियूं। पढ़ण बि वेंदी आहे स्कूल। ॿियो को सहारो कोन्हे। ॾाढा आहिनि कहोल पंहिंजे खां सभु को आहे, मुंहिंजो केरु कोन्हे। मुंहिंजे मुड़ुस खे 3 महीना इहा लॉकडाउन ई कैंसर थी वियुसि, फोत थींदे 6 साल थिया। मुंहिंजी नंढड़ी उन खां पोइ घर जो सहारो थी आहे, उन खां पोइ पापड़ खपाईंदी आहे। मुंहिंजो मुड़ुस वफ़ात करे वियो आहे। नाज़रीन, तव्हां मासूम ज़ैनब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे। संदसि चवणु आहे त 6 सालनि खां वठी बाबा फौत थियो आहे। घर जो ॿार कुल्हनि ते आहे, पापड़ विकिणे ऐं पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदी आहे। उन सां गॾोगॾु स्कूल बि वेंदी आहे। हू 8 क्लास में पिणु पढ़ंदी आहे। गवर्नमेंट सिंध खां उन्हनि मुतालबो कयो आहे त असांजी मदद कई वञे त जीअं तालीम सां गॾोगॾु घर जो चरखो चङी तरह हली सघे। कैमरामैन टीम सां गॾु अमन सिंधी, WTN न्यूज़, खैरपुर नाथन शाह।